वाला जो भली कंद कपती वनी पर झुक दो कोन चाचा पंचावत दड़कदम रोक आए वापस हले वन। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सॉप सीरियल पापनगर जे नई ईंदड़ एपिसोड में एक तमाम ज़बरदस्त मज़ो थियण वारो आहे, छो जो अॻिते हली अव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त मल्हार मतिलब त मिठल जे घर वेंदो, मतलब त मिठल खे कुछ भी ख़बर कोन हूंदो त मतलब त मिठल वारा ऐं मतलब त नूरल वारा पाण में ॻाल्हाइनि था कोन, मतलब त हू कंहिं ॻाल्हि तां रुसियल आहिनि, उनखे काई ख़बर न हूंदी, मतलब त हू राबेल सां वञी मिलंदो, मतलब त उन सां ॻाल्हियूं कंदो। अचानक मतलब त मिठल ईंदो ऐं मल्हार खे चवंदो त अव्हां सां असांजो खाइण पीअण न आहे ऐं असांजो तव्हां सां को बि वास्तो कोन आहे, ऐं मतलब त हिते मल्हार घबराए वेंदो ऐं मल्हार उनखे चवंदो त आख़िर छा थियो आहे। मतलब त अॻिते हली हू मतलब त मिठल सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो मल्हार खे, ऐं मल्हार उतां हलियो वेंदो ऐं मल्हार वञी पंहिंजे पीउ खे दॿाईंदो ऐं उनखे चवंदो त अव्हां छा कयो आहे। ऐं अॻिते हली अव्हांखे इहो ॾिसण वटां मिलंदो त राबेल बि कॾहिं बि मतलब त हाणे मल्हार खे माफ़ कोन कंदी, ऐं अॻिते हली अव्हांखे इहो बि ॾिसण वटां मिलंदो त मिठल वारा मतलब त पंहिंजे ॻोठ मां लॾण जी कोशिशि कंदा पर हू कॾहिं बि लॾंदा कोन, मतलब त उन्हनि खे पंहिंजो जेको राबेल आहे धीउ मतलब त उहो विहारींदो, उहो उनखे चवंदो त मतलब त असां छो लॾे वञूं, बालाज खान छो ड्रियूं। मतलब त अॻिते हली इलाही ज़बरदस्त ड्रामे में मज़ो हूंदो ऐं अॻिते हली ड्रामे में हद खां वधीक बि जहिड़ो बि हूंदो, ऐं होॾां वरी मंठार बि मतलब त जेल मां आज़ाद थी वापसि ईंदो। वापसि अचण खां पोइ मतलब त सॼे ॻोठ खे टांडा ॾींदो ऐं अॻिते हली मतलब त हू रावल वारनि खे बि मतलब त मारण जी कोशिशि कंदो।